लतीफ़ साहिब फरमायो त आशिक अजल साम्या ऊंचे घाट अचन कुसण कुर्ब जिन मरण तिन मुशाहिदो। लतीफ़ साईं अल्लाह जे दरवेश फरमायो त मना आशिक जेके न मना अजल हूंदो न, जॾहिं मौत हूंदी आख़िरी वक़्तु हूंदो पर ऊंचो घाट करे ईंदा, मना मौत सां अखियूं अखियुनि में मिलाए करे ईंदा। कुसण माना हुनजो कुर्ब हूंदो आहे, माना कुर्ब सां कुसण लाइ तयारु हूंदा आहिनि, पंहिंजो पाण खे हमेशह तयारु रखंदा आहिनि। मरण त हुनजे लाइ का ॻाल्हि ई न आहे, उहो मुशाहिदो आहे। मरण हुनजे लाइ का ॻाल्हि ई न आहे, तो सही आशिक हूंदा आहिनि। हिन जूं ॻाल्हियूं ॿुधो गौर सां। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हांखे हिकु तमामु नायाब जेको आहे वाक़ियो ॿुधाईंदासीं, जेको उस्ताद जलाल चांदी जे माना हिकिड़े मिट माइट ऐं प्यारे जेको आहे दोस्त ऐं रिश्ते में जेको सालो थिए। मां ॻाल्हि कयां थो गुलाम हुसैन चांडी जी, जेको आहे होत ख़ान चांडियो ॻोठ आहे, हुनजो रहवासी आहे। उहो ॿुधाए पियो त जॾहिं उस्ताद जलाल चांडी खे माना गुर्दनि जो मसइलो थियो ऐं बीमार थी पियो त पोइ असां खणाए वियासीं माना लियाकत नेशनल हॉस्पिटल कराची में। लियाकत नेशनल हॉस्पिटल में खणाए वियासीं त उस्ताद खे जेको डॉक्टरनि झलियो त बाबा तोखे हाणे न ॻाइणो आहे न को घणो ॻाल्हाइणो आहे, इलाज हले पियो। हा, पर उस्ताद जेको आहे माना हुनखे ॻाइण सां तमामु घणो इश्क हो, चाहत हुई, पर हुन पंहिंजे पाण खे माना कंट्रोल में रखियो ऐं ॻाए कोन पियो हर भरू। पोइ हिकिड़ी डॉक्टरियाणी हुजे, उहा उस्ताद जलाल चांडी वटि अची ऐं चए पई त उस्ताद मूंखे कलाम हिकिड़ो ॿुधाए, तव्हां पंहिंजे आवाज़ में उहो हिकिड़ो कलाम ॿुधायो। पोइ उस्ताद चयो त बाबा डॉक्टर मूंखे झलियो आहे, चए तूं ॻाए न, पर हुन तमामु घणो इसरार कयो। हाणे इसरार कयो त पोइ हू माना जेका अॻियां जेका डॉक्टराणी बि हुजे, ख़ूबसूरत हुजे, हसीन हुजे, उस्ताद जलाल चांडी जो माना जेको हुस्न जो माना दीवानो आशिक हो ऐं हसीन शइ हुनखे तमामु घणी माना पसंदि हूंदी। पोइ हुन फरमाइश कई ऐं इसरार कयो त मूंखे कलाम ॿुधायो पंहिंजे माना आवाज़ में। पोइ उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा हाणे तूं ईअं कर, कुर्सी मुंहिंजे अॻियां रखी वेह ऐं मां ॻायां थो। पोइ उस्ताद चयो त बाबा दे, अगरि डॉक्टर अची वियो त पोइ चवण ॻाल्हि खे तूं छुटल आहीं, हुनखे असां पाणे मुंहुं ॾींदासीं, तव्हां रुॻो कलाम ॿुधायो। पोइ उस्ताद जलाल चांडी माना कलाम ॿुधायो त मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंसां मिलण जे वास्ते, देर न आहे दम जी दिलबर दम ॾियण जे वास्ते, मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंसां मिलण जे वास्ते। हाणे इहो कलाम अञा उस्ताद जलाल चांडी जेको आहे अञा ॻाए पियो थो, जेको डॉक्टर अची मथां बीठो। डॉक्टर चयो त जलाल ॻाल्हि ॿुध, तोखे असां झलियो न, माना तूं ॻाए न, तोखे ॻाल्हाइण जो बि झलियो आहे, तूं वरी ॻाई पियो। त उस्ताद चयो त बाबा अहिड़ा माण्हू अची मुंहिंजे अॻियां बीहंदा ऐं फरमाइशूं कंदा त पोइ मां कीअं न ॻायां। हाणे अहिड़ा माण्हू फरमाइश कंदा त पोइ घोरी जान जतन था। पोइ जलाल बि खिली ॾिनो ऐं डॉक्टराणी बि जेको आहे खिली ॾिनो। पोइ डॉक्टर चयो त बाबा हाणे जलाल तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणे तीअं कर। पोइ उस्ताद पियो कलाम पंहिंजो माना झुंगारियो ऐं जेका माई डॉक्टराणी उहा तमामु माना वॾे चाह सां मोहबत सां माना उस्ताद जो कलाम ॿुधियो। पोइ उस्ताद जलाल चांडी जॾहिं गुज़ारे पियो त हाणे जेको आहे गुलाम हुसैन चांडियो जेको आहे उस्ताद जलाल चांडी जो सालो ॿुधाए पियो त उस्ताद जॾहिं गुज़ारे पियो त उहा डॉक्टराणी माना उस्ताद सां एतिरो इश्क करे पई, मोहबत पई करे, जो उस्ताद जे तॾे ते आई ऐं 3 ॾींहं माना तॾे ते हुई, माना कारा कपिड़ा पातल हुजनि, मथो उघाड़ो हुजेसि, कारा कपिड़ा पातल हुजनि ऐं हिकिड़ो जुमाणो बि कयईं। हुन माना 7 ॾींहं रही उस्ताद जे ग़म में, माना एतिरी चाहत हुई ऐं हुन एतिरो माना औरत जेको आहे उस्ताद जलाल चांडी सां माना निभायो इश्क पंहिंजो। इहा उस्ताद जलाल चांडी जी माना चाहत हुई ऐं इहे इश्क जेको आहे न, हिन जी मंज़िल ते हर को न आहे पुॼंदो, को पुॼंदो आहे, को उस्ताद जी माना जेको ॻाल्हि सम्झंदो आहे, ॿुधंदो आहे। ऐं उस्ताद पंहिंजे राग में माना अहिड़ो त ॻायो, अहिड़ो त माना इश्क जो वलवलो ऐं जज़्बो जॻायो त उस्ताद सां माना हर फील्ड वारा माना उस्ताद सां चाहत पिया कनि, मोहबत पिया कनि, इश्क पिया कनि। दोस्तों हाणे उस्ताद जलाल चांडी माना पंहिंजी गायकी में माना पंहिंजो इश्क निभायो ऐं मौत जे माना बिस्तरे ते, बीमारी जे बिस्तरे ते बि माना पंहिंजो राग ॿुधाई ऐं पंहिंजे चाहींदड़ जी जेका दिलि जेका आहे माना नाराज़ न कई।
हुनखे दिलि माना हुनजी जेका ॾुखाई न ऐं हुन जेका फरमाइश कई हुनजी फरमाइश पूरी कई। ऐं पोइ वरी हुनजी जेका चाहींदड़ जेका हुई डाकचाणी माना हुन उस्ताद सां माना तोड़ ताईं निभायो पंहिंजो इश्क ऐं ॻोठ ताईं आई। दोस्तो इहे के माण्हू हूंदा आहिनि जेके माना एसि ताईं माना निभाईंदा आहिनि आख़िर ताईं। ऐं के त जेके आशिक महबूब जेके हूंदा आहिनि त उहे त माना जनाज़े में बि न ईंदा आहिनि। छो इश्क जी मंज़िल हर को हासिल न करे सघंदो आहे। जेको हासिल कंदो आहे उनखे सलाम आहे ऐं डाकचाणी खे बि सलाम आहे जंहिं माना एतिरो सफ़र तय कयो। सलाम आहे उस्ताद जलाल चांदनी जी मोहबत खे। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त मुंहिंजी चैनल कामरान जानी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।